निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त दुनिया में अमुन क़ाइम करण लाइ पाकिस्तान भरपूर किरदार अदा करे रहियो आहे। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे अमुन मिशन में किरदार अदा करण लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान हमेशह छिकताण वारनि इलाइक़नि में अमुन जे हवाले सां अहम किरदार अदा कंदो आहे। अमुन मिशन जो हिसो रहंदड़ अहलकारनि जी तिबी इमदाद लाइ बि क़दम खणणु घुरिजे। खैरपुर की दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में रानीपुर में पीरन की हवेली में ज्यादती का कतल थियल फातिमा फरोड़ केस की बुधणी थी रही है। पुलिस तरफा एक ॾींहं जो रिमांड मुकम्मल थियण ते मुख्य जवाबदार असद शाह के पेश कयो वेंदो। असद शाह की घरवारी हिना शाह और फयाज शाह गिरफ्तार न थी सघिया। ज़रियनि जो चवणु आहे त केस की जांच ऑफिसर बचल काज़ी के लम्स ऐं ICC BS यूनिवर्सिटी ऑफ कराची में DNA और ॿियूं रिपोर्टूं मिली वयूं। मेडिकल बोर्ड पारां रिपोर्टूं जमा कराइण लाइ राब्ते बावजूद जांच ऑफिसर लवण लगो। जांच ऑफिसर जवाबदारन के रिलीफ ॾियण लाइ रिपोर्टूं पाण वटि रखे छॾियूं। जांच ऑफिसर 10 ॾींहं गुज़रण बावजूद केस के मुख्य जवाबदार असद शाह जी मोबाइल जो पासवर्ड भी हासिल न करे सघियो। जांच ऑफिसर तरफा मेडिकल रिपोर्टूं भी पाण वटि रखण ते बाशऊर धुरियुनि में बेचैनी। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्जा जो ताजिकिस्तान जो दौरो। सदर इमाम अली रहमान से मुलाकात। ISP आज चवणु आहे त जनरल साहिब शमशाद ताजिकिस्तान के हुकूमती और अस्करी अमलदारन से मुलाकातूं कयूं। गॾियल दिलचस्पी वारनि मुआवज़नि बाबत ॻाल्हियूं। निगरान वज़ीर आज़म अनवार हक काकर की सदारत हेठि बिजली के बिलन और पेट्रोलियम शयुनि के अघनि बाबत अहम इजलास थी रहियो आहे। नाणे वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर IMF सां थियल ॻाल्हियुनि बाबत ब्रीफिंग ॾिनी। इजलास में ईंदड़ 15 ॾींहनि खां लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो भी फ़ैसिलो कयो वेंदो। IMF बिजली जा अघ घटाइण वारी हुकूमती दरख्वास्त से प्लान तलब कर वरितो। IMF अमलदारनि जो वर्चुअल ॻाल्हियुनि में चवणु हो त अवाम के बिजली के बिलन में रियायत ॾियण सां टैक्स उगाड़ी केतिरी घटिबी इहा खोट कीअं पूरी कई वेंदी। नाणे वारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर जो चवणु आहे त मुल्क की मुआशी सूरताल अंदाज़े खां वधीक ख़राब आहे। माली गुंजाइश न हुअण सबबि हू सब्सिडी नथा ॾेई सघनि। IMF जे प्रोग्राम ते अमल न कयो त हालतूं अञा बि ॾुखियूं थी सघनि थियूं। आल पाकिस्तान अंजुमन ताजरान पारां बिजली के बिलन में वाद खिलाफ अज सजे मुल्क में शटर डाउन हड़ताल जो ऐलान। आल पाकिस्तान अंजुमन ताजरान के सदर अजमल बलोच जो चवणु आहे त बिजली के कमर्शियल बिलन में सब खां वधीक टैक्स लगाया विया आहिनि। वापारी बिरादरी अज कारोबार मुकम्मल तौर बंद रखंदी। टंडे अलियार में वापान के सर ते महंगाई और बिजली के घरन बिलन खिलाफ शटरबंद हड़ताल। अगवान जो चवणु आहे त महंगाई सबब गरीब अवाम जो जीवन जंजाल थी वियो आहे। तेल और बिजली जा अघ वधण सबब कारोबार तबाह थी रहियो आहे। महंगाई ते ज़ाब्तो हाणे बिजली और तेल जा अघ घटाया वञनि। एशिया कप के इफ्तिताही मैच खां पोइ पाकिस्तानी नेपाल जो खास उड़ान ज़रिए कोलंबो पहुची वयूं। क़ौमी क्रिकेट टीम अज आराम और सुभाणे प्रैक्टिस कंदी। पाकिस्तान और भारत जो दंगल 2 सितंबर ते थींदो।